असां पहले स्टोरी में वहाँ के बरकार चऊं था हींअर असां जे पासो अॼु जेको मौज़ू आहे रालो टाइम्स में उन में इहो ई मौज़ू आहे त असांजे डिस्ट्रिक्ट खैरपुर में जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ थाणनि जे जेको हदूदुनि में मंशत सरेआम विकिरो थिए थी ऐं व्याजे पोरनि खे फूड छूट ॾिनी वई आहे उन हवाले सां असां सां अॼु जेको अथो हिन में स्टूडियो में अवां सां जेको शरीक करण जे लाइ अवां सां जेके ॻाल्हियूं करण जे लाइ अॼु असां जेको मौज़ू छॾियो आहे उहो आहे मंशत। रालो टाइम्स में अवां खे असां भलीकार चऊं था त असांजे डिस्ट्रिक्ट खैरपुर जे वॾे में वॾो थाणो जेके चऊं त कमाईंदड़ थाणो वॾा माशूर थाणो जंहिंजे हद में पीर गफ़ार शाह कोटपुल ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके हदूं वॾा माशूर थाणे जूं उन में मंशत फ़िरोज़ सरेआम सरगम लॻा केतिरनि नसुल जूं जानियूं ज़ाहिर थी चुकियूं आहिनि ऐं अॼु ताज़ा तरीन तव्हांखे ख़बर न हूंदा रालो बसां पीर गफ़ार शाह बस स्टॉप वटि नामालूम शख़्स जो लाश जेको हथु आयो आहे उन्हनि जी जेको हिन वक़्तु सुञाणप नथी सघे आहे ऐं इलाइक़े वासियुनि जो ऐं उतां जो जेको हिरोड तेंदड़ जो इहे तस्दीक इहे निशानियूं आहिनि त हीउ खैरपुर जो आहे नौजवान जेको हिते पीर गफ़ार शाह वटि जेको आहे सो मंशत वठणु ईंदो जेके अहिड़ो को हाई डोज़ लॻी वियो आहे आइस जो नशे जो हीरोइन जो जंहिंमें हू पंहिंजो जान ज़ाया करे थो करे ॼाण मूजिबि इलाइक़े निवासियुनि जो इहो बि चवणु आहे त हिकिड़े हफ़्ते में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे वॾा मशहूरु माण्हुनि जे हथ में जंहिंमें हीरोइन जा लाश असांजे डियाज सकर ऐं SSP खैरपुर खां इलाइक़े वासी जो ऐं डिस्ट्रिक्ट खैरपुर जे रवासियुनि जूं खोड़ सारियूं उमेदूं आहिनि ऐं उमेदूं रहंदियूं सुञाणे तौरु इंसानी खाते जेके ख़िदमत कंदा आहिनि उनजो इहो चवणु आहे त SSP साहिबु नोटिस वठे ऐं वॾा माशूर थाणे जे हद में जेके मंशत सरेआम उतां हलनि था ऐं नशे जूं दवाऊं मिलनि थियूं विरोध जे अंदरि जेके दुकान खोली वेठा आहिनि उनजे ख़िलाफ़ कराका डाउन कई वञे या ख़ारा मजबूर कई वञे जे इंसान जानियूं जेके ज़ाया थियनि थियूं जेके माण्हू फ़ौत थियनि था हितां इहो बि थियो आहे त उतां जे रवासियुनि जो इहो बि चवणु आहे त हीअ जेके नशो वठणु अचनि था अलाए कहिड़ी ॿोली ॻाल्हाइनि था की मुल्तान खां सरगोदा खां ऐं उनखे अलावा सखर खां अलाए किथां किथां जा जेको आहे सो हिते मवाली नशो वठणु बस स्टॉप कोटपुल अचनि था ऐं उतां जी एतिरी रश लॻी पई आहे सुबुह जे टाइम में शाम जे टाइम में जंहिं हिकिड़ो मिसाल का मंडी लॻंदी हुजे इन वांगुरु जेको भीलनि वांगुरु उन स्टॉप ते पहुचनि था ऐं उन जाते हंधनि ते हले थो उते पहुची करे हुजूम लॻा पिया आहिनि कंहिंखे 200 जो खपे थो हिरोन कंहिंखे 100 जो हिसो हिरोन थो खपे कंहिंखे केतिरे जो हिरोन थो खपे आला अख़्तियारनि खे नोटिस वठनि इंसान तंज़ीम जेके ख़िदमत कंदड़ आहिनि इंसान हुकूकनि जे कमु ईंदड़ आहिनि उहे बि ख़ुदा इंसान नाते हिकिड़ो नोटिस वठनि ऐं फलाई कम जेके आहिनि ऐं जोश जेके आहिनि जेके इंसान नाते कमु कनि थियूं उहे डियाज सखर SSP खैरपुर सां मुलाक़ात करे इहे समाजी जेके बुरायूं आहिनि इंसान ज़ाया जेके शयूं थियनि थियूं जेके मंशत फिरो विकिरो कनि था सरेआम जेके दुकान खोली वेठा आहिनि उहे किथां हीरोइन उन अचे थी ऐं उहे किथां खपाइनि था ऐं केॾा कहिड़े तरीक़े सां अचे थी उहे उन जे लाइ नोटिस को वरितो वञे ऐं इंसान जायूं बचायूं